हिकु माण्हू ॿकर कुठो उन्हीअ जी बिरयानी ठहिराए तयारु कयाईं ऐं पंहिंजे नंढे भाउ खे चयाईं त वञ ॻोठ में असांजे माइटनि ऐं दोस्तनि खे सॾे अचु त मानी खारायूं। उहो भाउ वियो ऐं ॻोठ में पढ़ो घुमायाईं त मुंहिंजे भाउ जे घर खे बाहि लॻी आहे, जल्दी अचो असांजी मदद कयो। थोरी देरि में कुझु चंद माण्हू निकिता ऐं हुननि जे घर मदद लाइ पहुता। बाक़ी माण्हू पंहिंजे कमकार में मसरूफ़ हुआ। जेके हिननि जे घर आया उन्हनि खे हिननि ड्रॉ ते मानी खाराए देग ख़तमु कयऊं। जॾहिं उहे मानी खाए हलिया विया त वॾे भाउ नंढे खां पुछो त असांजा काफ़ी पंहिंजा त असां ॾांहुं न आया, हीअ केरु हुआ? मां त हिननि मां घणनि खे न सुञातो। नंढे चयसि त अदा मां ऐलान कयो त असांजे घर खे बाहि लॻी आहे। जेके असांजा दोस्त ऐं माइट न हुआ उहे असांजी मदद लाइ पहुता। बाक़ी असांजा माइट ऐं दोस्त पंहिंजे कमनि में मसरूफ़ रहिया। हाणे असांजा माइट ऐं दोस्त उहे थिया। बाक़ी जे भत जो ॿुधायूं हा उहे भत खाए पोइ बि असांजे ॾुख सुख में न अचनि हा। अहिड़नि माइटनि खां त अणवाक़ुफ़ भला थिया। हिन किसे मां उहो सबक़ु मिलियो त जंहिंखे ॾुख में पाण सां न ॾिसो त उनखे पाड़ेसरी या माइट चवण जो कहिड़ो फ़ाइदो।